अस्सलाम नाज़रीन, प्रोग्राम सिधी गाल में आवां तां मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, प्रोग्राम सिधी गाल अंगारो ऐं अरबा ते शाम जो 7 वारी ख़बरुनि खां पोइ लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ॿिए ॾींहुं मंझंदि जी 2 वारी ख़बरुनि खां पोइ तव्हां रिपीट प्रोग्राम ॾिसी सघंदा आहियो। प्रोग्राम जी शुरूआत कजे थी। मुरई साहब, इस्लामाबाद हाई कोर्ट अल अज़ीज़ा केस में नवाज़ शरीफ़ खे अदालत में पेश थियण जो हुकुम जारी कयो आहे ऐं 10 सितंबर ताईं हर सूरत में अदालत जो पेश थिए। हिकिड़ो असांजो मुल्क अजीब मुल्क आहे या हिकिड़ो वाहिद मुल्क आहे मां सम्झां थो दुनिया में जिते मुजरिम साबित थी चुको, सज़ा बि अची चुकी आहे। मुजरिम मुल्क जे कानून खां ॾाढो हुजे ऐं उतां जो कोर्टूं या उतां जो मुल्क जी इस्टेब्लिशमेंट कुझु न करे सघे। ऐं इहा ई काफ़ी आहे। हिकिड़ो इहो ई जेको इंग्रीडियंट आहे या हिकिड़ो इहो ई जेको फैक्टर आहे उहो असांखे सॉरी पोइते पियल क़ौमुनि जो पैगाम थो ॾिए। असां पोइते पियल आहियूं पर पुठिते पियल हद दर्जे ते पुठिते पियल आहियूं। तंहिंजे करे इहो जेको आहे तव्हांजो नवाज़ शरीफ़ जो जेको रवैयो आहे, उते घुमे फिरे पियो, हिते प्लेटेट्स उन्हनि मैनेज करे वरिता। इहो कंहिं मैनेज कया? ॻाल्हि इहा आहे त हिते पावर जेको नज़र थो अचे त पावर हिकिड़ो आहे, पावर में हिकिड़ो आहे, पावरफुल ॿियो आहे। दरअसल जेकॾहिं पावर वारो जेको पावर में आहे उहो पावरफुल हुजे त शयूं ठीकु हुजनि। सो जॾहिं तव्हां हुकूमत या पावर ॿिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते तक़सीम थो थिए त पोइ डेफिनेटली इहे इशूज़ अचनि था। हीउ वक़्तु आहे हींअर पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तान फ़ैसिलो करे त जेको पावर में आहे, पावर उन वटि आहे या उनजे बैकग्राउंड में को ॿिए खे पावरफुल आहे, उहो जेसि ताईं फ़ैसिलो न थींदो कि हिकिड़े खे पावर हुजे, पावरफुल हुजे, त जीअं असां घटि में घटि दुनिया असांखे मुहज़िब मुल्कनि जे एटलीस्ट लिस्ट में त ॻोल्हण लॻे न। असां मुहज़िब मुल्क कीअं आहियूं? असांजो हिकिड़ो कैदी मुजरिम ईअं छॾे ईअं हलियो थो वञे लंडन ऐं उहो 3 दफ़ा पावर प्राइम मिनिस्टर मुल्क जो, हिकिड़ी अहिड़ी अस्पताल कान ठाही आहे हिते जो हुननि पंहिंजो इलाजु कराए सघे। इन खां वधीक का ॿी ट्रेजेडी थींदी छा? इन खां वधीक ॿियो ज़ुल्म, नाइंसाफ़ी, जबर थींदो छा? सही। अच्छा, मरियम नवाज़ चवे थी जज अरशद मलिक जे इतराफ़ खां पोइ हाणे नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ फ़ैसिलो ख़तमु थी वियो आहे। अरशद मलिक जे इतराफ़ जेको आहे सो ज़ाहिर आहे हुन माण्हूअ करप्ट माण्हू, मूं हुनखे हिकिड़ो दफ़ो वञी ॾिठो कोर्ट में, जेको हुनजो रवैयो हो त हिकिड़े करप्ट माण्हू वारो रवैयो। सो हुन हिकिड़ो करप्ट पैसा ॾेई हुन चयो हूंदो, पैसा वठी हुन इहो चई छॾियो हूंदो। ऐं पैसा बि त नवाज़ शरीफ़ वारनि तो अरबे थोरी आहिनि, खरबे आहिनि। सो हुनखे रुगो 5-8 करोड़ मिलिया हूंदा, हुन चयो त मुंहिंजी ज़िंदगी ठही वई, कर अनाउंसमेंट या प्लाट या बंगलो ॾिनो हूंदुसि। ॻाल्हि इहा आहे त असां छो भला इन्हनि शयुनि ते इंक्वायरी नथी थिए? नए ॿिनि ॻाल्हि जो नोटिस छो नथी वठे? इहो जज छो स्टेटमेंट ॾिनी? आफ्टर ऑल असां वटि छा आहे छा? भला जेकॾहिं सपोज़ रुगो हिकिड़े ज़रदारी हिकिड़े नवाज़ शरीफ़ पोयां नेब लॻंदी, नेब जे लाइ मेरिट ते जंहिंजो जेको मेरिट ते अचे हिकिड़ी लाइन ड्रा कबी आहे, जेको हेॾे आहे सो हेॾे आहे, जेको हेॾे सो हेॾे आहे। सही। अच्छा, मरियम नवाज़ चई थी नवाज़ शरीफ़ वतन अचण लाइ ॾाढो बेचैन आहे। नवाज़ शरीफ़ चवे थो त डॉक्टरनि जी इजाज़त ॾिनी त पहिरीं उॾाम करे वञे। डॉक्टर साहब पंहिंजो रऊफ़ साहब, ॻाल्हि इहा आहे त असां वटि कूड़ ॿधी था आणनि। सियासतदान त एॾी बेहयाई सां कूड़ थो ॻाल्हाए, उहो ख़ासि तौर ते अहिड़ो थो कूड़ ॻाल्हाए जो हुन में अफ़सोस सां चवणो जनरली सुठा सियासतदान बि आहिनि, सभिनी खे ब्रेकेट नथो करे सघे माण्हू, पर जनरली जेको इन लेवल जा सियासत रुगो कूड़ था ॻाल्हाइनि। सही, ठीकु सही। अच्छा, हाणे फवाद चौधरी चयो त मेडिकल रिपोर्ट्स में त क्लियर आहे त हुनखे का कान्हे का, बाक़ी चवंदा करोना आहे हुनजे करे इलाजु शुरू न थी सघियो। अदा ॻाल्हि ॿुधो, बहानो मिली वियो न करोना जो। हा, हाणे का ॻाल्हि आहे छाजो इलाजु केरु थो रोके? करोना जेके बीमार आहिनि सभिनी करोना जे करे इलाजु कोन कराइनि छा? सभिनी जा इलाज थियनि पिया, सभिनी जा इलाज हलनि पिया, डॉक्टर अचनि था, इस्पतालूं खुलनि थियूं, उहे बंदि थी वियूं आहिनि छा? सही, जो इलाजु नथो थी सघे। बाक़ी ॾिसो न, ॻाल्हि आहे त मूंखे अचिणो ई न आहे त पोइ रुगो बहाना करणा आहिनि। ऐं हिन मुल्क जी ॾिसूं त इस्लामाबाद कोर्ट, हाई कोर्ट जे इन नुक़्ते में केतिरी ताक़त आहे, ऐं जे नथो अचे नवाज़ शरीफ़ 10 तारीख़ ते त माना त पोइ इना लिल्लाह व इना इलैहि राजिऊन हुकुमरान हिनजो जुडिशरी। सही, ठीकु सही। सिंध में बरसातूं, कराची जी हालत तव्हांजे अखियुनि जे आॻियो आहे। डिफेंस कराची जा माण्हू रोडनि ते निकितल आहिनि। अंदरूने सिंध में हैदराबाद ॿियनि शहरनि में हालत ॾिसो पिया। यार हाणे हिते वरी हिकिड़ो अजीब थो करी, के दानश्वर चवंदा अंदरूने सिंध न चओ। हा, के चवंदा कराची अंदरूने सिंध चओ त कराची ऐं ॿाहिराड़ियूं। सही। ऐं सिंध जूं ॿाहिराड़ियूं। सही। हाणे उहो वरी अलाए कीअं वरी अची न वञे तुंहिंजे मथां को जजमेंट। ॻाल्हि इहा आहे त
सिंध सॼी हिकिड़ी आहे, इन में को शक कोन्हे असांजे नज़र में, पर जहिड़ो असां हालत कई आहे वॾनि शहरनि सां, कराची जहिड़े शहर सां, मेट्रोपॉलिटन सां, पोर्ट सिटी सां, केरु हुनजो मालिक ई कोन्हे। न पीपुल्स पार्टी मालिक आहे, न MQM मालिक आहे। जंहिंखे बुल मिलियो आहे तंहिं बुल चुटियो आहे। तव्हां मूंखे ॿुधायो त कराची में अॼु MQM जेका रड़ी थी करे या नॉन सिंधी स्पीकिंग कम्युनिटी रड़ी थी करे, त हीअ कराची हिकिड़े साल में या हिकिड़े 10 सालनि में थी हलिया। कराची जेका आहे सा वठूं था 71 खां, भुट्टो साहब पावर वरितो डिसंबर 71 में, त कराची जी हालत छा हुई? सही ठीकु। 70 जे इलेक्शन में कराची को बि वोट कोन ॾिनो भुट्टे साहब खे। भुट्टे साहब खे हिकिड़ी सीट कराची जे शहर मेन सिटी मां कान मिली, पर पोइ भुट्टे साहब शहर फैसल सॼो ठारायो। भुट्टे साहब केतिरा कम कया कराची में, पोर्ट कासिम, स्टील मिल। वरी 77 जी इलेक्शन आई त उतां जी कम्युनिटी बाइस्ड एतिरी जो हिकिड़ो बि वोट न मिलियुसि वरी। त पहिरीं ॻाल्हि त असां बाइस्ड केतिरा आहियूं, कम करण वारे खे केतिरो था टॉलरेट कयूं। ठीकु आहे। खोड़ भुट्टे साहब त पंहिंजे 5-6 सालनि जे दौर में तमामु घणो कमु कयो कराची में। ठीकु थियो। हाणे अचो, हाणे मूंखे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जेको मेन इशू आहे उन ते केरु कोन थो वञे। यानी कंहिं बि दुनिया जे मुल्क में ईअं आई कोन त जंहिंखे वणे सो टपर करे आज़ादु कश्मीर में खां बि हेॾे अचे, पिशावर खां बि हेॾे अचे, पंजाब लाहौर मुल्तान खां बि हेॾे अचनि माण्हू, बलोच वारा बि हेॾे अचनि। त भला ॻाल्हि त ॿुधो, उते उन्हनि सूबाई हुकूमतुनि छो न उहे उन्हनि जे लाइ सहूलियतूं पैदा कयूं आहिनि, जॉब्स पैदा कया आहिनि, माना उते बेरोज़गारी आहे, तॾहिं था कराची में अचनि न। छो त कराची में गुरबत जे लकीर खां हेठि रहण वारा 2-3% आहिनि। माना कराची जी स्टेटिस्टिक्स जी ॿुधाए, जॾहिं त ॿहिराड़ियुनि में 75% खां वधीक गुरबत जे लकीर खां हेठि था रहनि। त कराचीअ में ख़ुशहाली आहे, पोर्ट सिटी आहे, पर हाणे उते जेका पॉपुलेशन जो इन्फ्लक्स आहे सभिनी सूबनि मां, उहो पॉपुलेशन इन्फ्लक्स जिते न रुकबो। त ज़ाहिर आहे न, उहे जेके अचनि था मज़दूर माण्हू जेके बि अचनि था, पोइ जेके जाइ मिलेनि थियूं त कब्ज़ो करे वेही था रहनि। असां वटि छो त इदारा कमज़ोर आहिनि, तॾहिं पुछनि कोन था, 2 पैसा वठी था हलाइनि। केरु भला मिसाल, तव्हां हिते रोड ते कब्ज़ो कयो, केरु ईंदो? इंस्पेक्टर ईंदो न, हुनखे तव्हां 50,000 विझी छॾियो, तव्हांखे अलाह लिखी ॾेई छॾींदो तुंहिंजो आहे कब्ज़ो। ठीकु आहे न। त ॻाल्हि आहे त कराचीअ में जेको मेजर ॻाल्हि आहे, जेको अॼु ताईं कंहिं न ॻाल्हि कई आहे, न पीपुल्स पार्टी, रुॻो माण्हुनि जे वोट न ॾियण खां या ॾियण खां, त भई पठान नाराज़ थी वेंदा, ॿिया नाराज़ थी वेंदा। बाबा ॻाल्हि आहे त तव्हां जेकॾहिं इहे दरवाज़ा खोले छॾिया आहिनि त सभु अचो कराचीअ में, त पोइ कराचीअ में मसइला त थींदा। सही। बुनियादी नुक़्तो इहो आहे त कराचीअ में पॉपुलेशन टोटल जेका बि आई आहे सा ऑर्गेनाइज़्ड वे में कान आई आहे। सही। ऑर्गेनाइज़ में त ॾिसो न, ऑर्गेनाइज़ वे में कायदे मोहम्मद जिन्ना पाकिस्तान ठाहियो, लियाकत अली ख़ान ऑर्गेनाइज़ वे कयो, जो जनवरी 8 तारीख़ में हथरादू खून जी कराई, त जीअं तव्हां हिंदू लॾनि ते मुहाजिरनि खे मिलनि जायूं, जंहिंमें जेकॾहिं तारीख़ में तव्हां वञो त निसार खोड़ो, पंहिंजो मोहम्मद अयूब खोड़ो चीफ मिनिस्टर हो सिंध जो, सो पुलिस ॻोल्हे त पुलिस कान थी मिले, छो त सभु मुहाजिर हुआ ऑफिसर, घणो करे कमिश्नर, DIG सभु उहे आहे। पाण मोहम्मद अयूब खोड़ो साहब, जंहिंखे असां ग़लति फ़हमी में चवंदासीं गद्दार हो, उन्हनि वॾो कमु कयो सिंध जे लाइ। पोइ 1 यूनिट में त पोइ हाणे माण्हू जॾहिं सभु चढ़े वियसि त पोइ वाड़ी थी थो पए माण्हू, पर उहो हिकिड़े 1 यूनिट वारो में खां सवाइ अदरवाइज़ मोहम्मद अयूब खोड़े कम सुठा कया। ख़ैर साईं, उहो पाण वियो, हिकिड़ो गार्ड ऐं हिकिड़ो पुलिस वारो पंहिंजो पर्सनल, उहो खणी पाण पिस्टल सां फायरिंग कई। त उनखे अयूब ख़ान थो चए, पंहिंजो लियाकत अली ख़ान थो चए प्राइम मिनिस्टर, त तोखे शर्म कोन थो अचे त मुस्लमाननि ते तूं फायरिंग कई आहे? माना हथ सां बुनियाद विधो वियो उन ॻाल्हि जो, जंहिं ॻाल्हि अॼु पाकिस्तान जी तबाही जो सबबु आहे। सही। ठीकु थियो। हाणे चओ, तव्हां ॾिसो त जेके DH जहिड़ा इदारा आहिनि, जेके मली रिवर अचे पई, मली रिवर खे तव्हां जेकॾहिं सोढ़ो कंदो, उते तव्हां DH लेन ठाहींदो या DH जो फेस ठाहींदो या तव्हां कंदो, त डेफिनेटली पाणी केॾांहुं ईंदो? पाणी DH में घड़ंदो। सही। सो असां को बि, अच्छा ॿियो DH वारनि जेको ज़ुल्म कयो आहे, 2, हिकिड़ो त बिलियंस ऑफ रुपीज़, 15-20 बिलियन रुपीज़ जेके आहिनि से डिसैलिनेशन प्लांट न आंदो, हिकिड़ो ॾींहुं न हलियो, का इंक्वायरी कान्हे, का पुछा ॻाछा कान्हे। हिते सियासतदाननि जे ॻीचे में ॻट आहे, रोज़ पिया था रोड़नि। वरी अचो, किथे बि दुनिया जे मुल्क में विच रोड ते
ईअं प्लैंक रखी ड्रेनेज कान सिवेरेज ड्रेन्स न ठाहिबा आहिनि हिननि ज़ालमनि ठाहिया फुटपाथ ते ठहंदा आहिनि जिते किथे फुटपाथ ते ठही उते मैनुअल हूंदो आहे मैनुअल कवर हूंदो आहे पाइप लाइन हूंदी आहे हाणे ख़बर थियो छा आहे जेको विच रोड ते हिननि कया आहिनि उन में विच में खाल छॾिया अथनि हाणे खाल इहो आहे त जेका मिटी भंगी भंगी कनि पिया सॼी अंदरि पिया विझनि अंदरि विझी सभु चोक थी विया आहिनि अंदरि सभु मिटी सां भरिजी विया आहिनि हाणे उहे कीअं साफ़ थिए इहो हुन में त मिटी बि न वञे हा न हुन में त मिटी बि न वञे हा हीअ त जेको जेकॾहिं 4 किलोमीटर त 4 किलोमीटरनि में ई फुट खां पोइ गैप आहे उहो गैप में मिटी हाणे उहो सॼा ड्रेन्स भरिजी विया आहिनि जिते बि बिलियन्स ऑफ रुपीस ख़र्च थिया आहिनि हाणे अच्छा ॿी बि ॻाल्हि आहे न ॾिसो ॻाल्हि इहा आहे त DH हिकिड़ो क्लोज़्ड इदारो आहे माना हिकिड़े मख़सूस इदारे जे माण्हुनि खे रसाई आहे आम माण्हुनि जो उते रसाई आहे ई कान न कंहिंजी ॻाल्हि ॿुधी थी थिए न हुनजी ऑडिट थी थिए न हुनजो को एहतिसाब थो थिए उते जे करे हुनजी मर्ज़ी आहे जीअं हलनि सो असां अच्छा ॿियो एलिमेंट ॿुधो कराचीअ में पीपुल्स पार्टी ते हणो मां कॾहिं वकालत न कई आहे पीपुल्स पार्टी बिल्कुलु 12 सालनि में नाकाम वई आहे हिन में को शक कोन्हे को परफॉर्मेंस न रहिया पर तव्हां छा कयो आहे 1977 खां वठी तव्हां पावर में आहियो कराचीअ वारो पहिरीं नेमतुल्ला ख़ान थियो जमात इस्लामी जो मेयर कराचीअ जो वरी ॿियो हिकिड़ो थियो मेयर कराची जो उनखां पोइ वरी MQM 85 में ठही हुई 85 खां पोइ अची वई MQM सिधी साईं कराची जा माण्हू उहे बि कराची जा माण्हू उहे हलिया 88 ताईं उनखां पोइ हुई MQM एतिरी ऑर्गेनाइज़ हुई सभु नुमाइंदा हिननि जा अवामी नुमाइंदा हिननि जा मेयर हिननि जा तव्हां छा कयो आहे कराची सां सही हिन मेयर खे जेको हींअर मेयर रिटायर थियो आहे इनखे 50 बिलियन मिलिया इन केॾे कया पैसा अच्छा पीपुल्स पार्टी इन करे हिनजी नथी कराए जो पीपुल्स पार्टी जा पंहिंजा हथ साफ़ न आहिनि जे पीपुल्स पार्टी जा पंहिंजा हथ साफ़ हुजनि त हिनखे कटड़े में बिहारे सही सो हिकिड़ो कराची खे सम्झणो पवंदो कराची जे मसइले खे सम्झणो पवंदो कराचीअ जा धणी अवल त धणी केरु कोन थो थिए हर को मेंह खे खाइण लाइ केरु तयारु कोन्हे मेंह खे ॾोहण लाइ तयारु आहे सो ॾोहण जे लाइ त पोइ हाणे साईं ॾोहण जे लाइ त पोइ मेंह बि आख़िर थकिजी पवंदी ॾेई सही ठीकु साईं ब्रेक जो टाइम थियो नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो असांखे ब्रेक वेलकम बैक नाज़रीन लाइव कॉल करे को बि सवाल तव्हां करे सघो था मोराई साहब खां हाणे सिंध सरकार बरसाति जे हवाले सां 20 ज़िलनि खे आफ़स अचल कराइणो आहे वरी इन ई बरसाति जे हवाले सां ज़ाहिर आहे सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह वरी मुख़्तलिफ़ ज़िलनि में दौरा बि कया आहिनि लाड़ साइड ते त पंजाब जो गवर्नर बि अची वियो आहे हिते सिंध जे गवर्नर बि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ॿिन्ही गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त बाबा हाणे इहो असां बि मालकी कंदासीं 1 लख माण्हुनि खे राशन ॾींदासीं असीं बि सिंध जो दौरो कंदासीं ॾिसो ॻाल्हि ॿुधो चौधरी सरो ॾाढो भलो माण्हू आहे मुंहिंजो दोस्त आहे महिरबानी ऐं ॾाढो भलो स्ट्रेट फॉरवर्ड माण्हू आहे जीअं माण्हू इंग्लैंड में हिनजो वॾो वापारु वॾो बिज़नेस छॾे ऐं हिते आयो ऐं हुनखां पोइ MQM पंहिंजो पहिरीं आयो नवाज़ शरीफ़ वारनि गवर्नर अथसि हुननि सां विड़ी पियो सही ऐं हुन में लीडरशिप आहिनि गट्स आहिनि ऐं अचणु छो न अचे पंजाब जो गवर्नर PTI जो लीडर आहे हली अचे यार कुझु करे ॾेखारनि ॻाल्हियुनि मां कोन कमु थींदो असां मुतासिब न थियूं असां छो था चऊं त केरु छो थो अचे वरी अचनि पर असांखे कमु करे ॾेखारनि सही जीअं हाणे चीफ मिनिस्टर साहिबु आहे का ॾिसो न हर को माण्हू भुटो थियणु थो चाहे हुनजी त भुटो साहिब जी ॿी ॻाल्हि ई न भुटो साहिब त करप्ट न हो न भुटो साहिब त करप्शन कंहिं करणु कोन ईंदो न तव्हां उनखे रोकियो जेको तव्हांजो वॾे में वॾी ख़राबी आहे जेका तव्हांजे सिस्टम जी जंहिंमें तव्हां मुख़्तियार कार खां पैसा वठी था पोस्टिंग कयो सब रजिस्ट्रार खां पैसा वठी था पोस्टिंग कयो सभु सॼो जहान जेको हले थो ऑफिसरनि जो उहे पैसा ॾेई प्रमोशन था वठनि पोस्टिंग था वठनि जेसि ताईं तव्हां उन्हनि खे न रुकंदो करप्शन कीअं रुकबी ईअं असांजे ज़माने में थोरी इहो सवाल ई कोन्हे जो मिनिस्टर पैसा वठी पोस्टिंग ते प्रमोशन ते हाणे त कम ई भलो लॻो पियो आहे सो तंहिंजे करे मां हिकिड़ी तव्हांखे अर्ज़ु कयां त चीफ मिनिस्टर भली ड्रोड़े पर चीफ मिनिस्टर जेको पहिरियों कमु अथसि न चई हुनजी ॻाल्हि वांगुरु ॿुधी कोन था आहियो अब छा थो करे जिन मां सुनत थो पूरी कयां चयो न फ़र्ज़ खे पोइ ॾिस न पहिरीं फ़र्ज़ त पंहिंजो पूरो कर सो उहा ॻाल्हि आहे सही असां वज़ीर आज़म जो बि 4 सेप्टेम्बर ते कराची पहुचे पियो अॼु बि वफ़ाई काबीना जो इजलास थियो आहे उन में बि चवनि था त कराची सूरत हाल ते गौर वीचार कई अथऊं ऐं कराची लाइ पैकेज बि ॾींदा कीअं पिया ॾिसो त ख़ान साहिब वरी हिकिड़ो ॿियो बयान बि ॾिनो जंहिं वरी तनक़ीद थी आहे त कराची जा मसइला उन करे हल नथा थियनि था जो अंदरूनी सिंध वारा हुनखे हुकूमत कनि था पैसो सॼो अंदरूनी सिंध में लॻाइनि था कराची जे लॻे नथो न उहो धूड़ पई अथसि बूथ में जेको बि चए थो ईअं ॻाल्हि आहे ईअं आहे कोन
अंदरूने सिंध वारा हुकूमत ईअं कोन था कनि अंदरूने, छो तव्हां पोइ सेंट्रल सिंध छो कई आहे हिन महिल हुकूमत पंजाब ते? सेंट्रल सिंध ई सुधरियो आहे, सॉरी सेंट्रल पंजाब ई सुधरियो आहे। काला अली सखर मां जेड़ा कहिड़ो सवाल कंदा? साईं सवाल इहो आहे मोराई साहब खां त बरसात पूरी सिंध अंदरि तबाही मचाए छॾी आहे। सिंध हुकूमत सिर्फ़ कराची खां सवाइ किथे बि नज़र न पई अचे। सही, ठीकु साईं। छा नथी अचे? कराची खां सवाइ सिंध हुकूमत किथे नज़र नथी अचे? कराची में बि किथे बि नज़र अचे। अदा अली साहब तव्हांखे का नज़र आई आहे? तव्हांजी तेज़ आहे अखि, कहिड़ी बि नज़र अचे? रुॻो इहो जेको आहे फोटो शो आहे, सेशन आहे, उन में था अचनि। जेकॾहिं कमु कराइनि हा ऐं जेकॾहिं इन्हनि सभिनी शयुनि खे एड्रेस कनि हा त थोरी ईअं थिए हा। छो त इन करे अदा ॾाढा बदबख़्त आहियूं असांखे मां त चवां 14 अगस्त खां वठी 14 वारो को लीडर मिलियो ई कोन्हे। जेकॾहिं कादिर आज़म साहब हो त उहो साल में हलियो, माना त उहा लीडरशिप न थी, न साल में बीमार थी पियो त वञी ज़ियारत में रहियो। तंहिं करे को लीडर ई न मिलियो आहे। जंहिं क़ौम खे लीडर न मिलंदो, जंहिं गाॾीअ खे ड्राइवर न मिलंदो, उहा गाॾी ज़रूरु ईअं खिरखना थींदी, ॿियो छा थींदी? ठीकु सी। असां ज़िक्र पियो करे वज़ीर आज़म जे दौरे जे हवाले सां। हा अचे भली वज़ीर आज़म। ॾिसो ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, मरकज़ी अरिड़हीं तरमीम खां पोइ मरकज़ी हुकूमत जूं लिमिटेशन्स आहिनि बजट जे पॉइंट ऑफ व्यू खां, पैसनि जे पॉइंट ऑफ व्यू खां, उनजूं लिमिटेशन्स आहिनि। तंहिंजे करे उन्हनि वटि आहे एतिरो कोन्हे, छो त उन्हनि खे ॿियूं केतिरियूं लाइबिलिटीज़ ॾिसणी थियूं पवनि। तंहिंजे करे अचे भली, पर को उनजो प्लान ठाराइनि कराची जो सॼे जो, जिते 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 चवे थो वज़ीर आज़म त कराची जा मसइला हल करण लाइ वॾो प्लान पिया आणियूं ऐं सिंध हुकूमत खे आन बोर्ड वठी मनसूबनि जो ऐलान कंदा। पोइ डेफिनेटली ॾिसो न, सिंध हुकूमत अदा हूंदी न, छो त सिंध हुकूमत खां सवाइ कमु न हलंदो न। पर चलो असां प्लानिंग जेका आहे उहा एनडीए में गॾिजी कई आहे। हा, उहो एनडीए में असां, मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, उते सिंध गवर्नमेंट वेही वेंदी हेठि, उनजो सबबु एनडीए में असांजा यार वेठा आहिनि। हा, उहो सिंध हुकूमत उन्हनि जे आहे ई कान कुझु कान। जेको न DH सिटी खे कंहिं ज़मीन ॾेई छॾनि, 14,000 एकड़ ई। पोइ ख़बर पई त अलाए ॿियूं बि एतिरी वरी हितां वेंदासीं लेफ्ट साइड, हैदराबाद खां कराची वेंदासीं लेफ्ट साइड ते, हाणे राइट साइड ते मिली वेंदा। सही। फिदा सूमरो आहे घोटकी खां। जीअं तव्हां कहिड़ो सवाल कंदा? फिदा सूमरो ॻाल्हायां पियो साईं मां घोटकी में। मुंहिंजो मोरई साहब खां इहो सुवालु आहे त बलदियाती निज़ाम जेको आहे उहो हाणे पुॼाणी तरफ़ जेको आहे पहुची चुको आहे। अवाम खे तरक़ियाती कमनि बजाए जेको आहे त रुॻो मायूसी नसीब थी आहे। उनजा कहिड़ा सबब आहिनि? असांजे घोटकी ज़िले में त जेके समूरा शहर आहिनि, जेके 4 साल अॻु पहिरियां आहे, उन खां बि हाणे वधीक ख़राब नज़र अचे थी उन्हनि जी सूरत हाल। ठीकु आहे अदा ॻाल्हि ॿुधो, तव्हांजो घरु आहे न, तव्हांजो कमिरो आहे न, रोज़ साफ़ थींदो त साफ़ सुथरो लॻंदो। रोज़ साफ़ थींदो, तव्हांजी ही नंढिड़ो कमिरो आहे, रोज़ सफ़ाई थींदी त साफ़ सुथरो, सफ़ाई न थींदी त ख़राबु थी वेंदो न। ॻाल्हि इहा आहे त इहे जेके बि टाउन कमेटीज़ या म्यूनिसिपल कमेटीज़ या जेके बि हुया मुंहिंजा भाउ, उहे सभिनी छा कयो, उन्हनि खे चेक मिलंदो ऐं वरी पोइ उन्हनि खां चवनि था त डिमांड थींदी त हेतिरा पैसा वापसि ॾेई वञो। हिकिड़ो इहो आहे, त जॾहिं डेवलपमेंट किथां थींदी? नंबर 1। नंबर 2, हिननि ज़ालमनि जिते माण्हुनि जी ज़रूरत आहे, जंहिं म्यूनिसिपल कमेटी में 20 माण्हुनि जी या 30 माण्हुनि जी, उते 100 माण्हू लॻाए छॾिया, उन्हनि खे पैसा वरितनि, ओपनली पैसा वरितनि, लिकल ॻाल्हि कान हुई। हाणे उहो पघारूं त उन्हनि खे हितां ई मिलंदियूं न, डेवलपमेंट फंड मां पघारूं उन्हनि खे थियूं मिलनि, बाक़ी जेके पैसा आहिनि से वरी वापसि पुट। कमु कीअं थींदो? कमु न थींदो त ज़ाहिर आहे तव्हांजो शहर तबाह थींदो न। ठीकु सी। असां त पंहिंजो वज़ीर आज़म जे हवाले सां जेको आहे इहो बि चवां त सिंध हुकूमत संजीदा न आहे मसइला हल करण लाइ। हिकु तरफ़ इहे ॻाल्हियूं त ऐलान कंदासीं, हीअं कंदासीं, वरी इहा बि ॻाल्हि कंदो केरु? प्राइम मिनिस्टर साहब। न हाणे ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त प्राइम मिनिस्टर पाण बि त फाड़ा कोन मारिया आहिनि, पर हिन में को शक कोन्हे त सिंध हुकूमत संजीदा कान्हे कान्हे। काबीना जे इजलास खां पोइ शिबली फराज़ जा ब्रीफिंग ॾिनी आहे। हा, बहरहाल सिंध हुकूमत त 12 सालनि में कुझु न करे सघी आहे ख़ातिर ख़्वाह। सही। चाहे ॿोॾूं हुजनि चाहे छा हुजनि, पैसा खाॾी विया घणा, ग़रीबनि ते पहुता ई कोन्हे। मूंखे ज़ाती तौर ते हिकिड़ी ख़बर आहे मूंखे त हिकिड़ो माण्हू हूंदो हो जेको ॿोॾ सताइननि खे डेगियूं खाराईंदो हो, मां हुनखे ज़ाती तौर ते सुञाणा। उहो मूं वटि मैनेजर बि हो। उन माण्हूअ पछाड़ीअ जो मूंखे हिकिड़ी ॾींहुं मिलियो, मूंखे चई शुक्र आहे साईं अल्हम्दुलिल्लाह असांखे न ॾेई छॾियो। छा थियो? जे कार बि थी वई, बंगलो बि थी वियो, सभु थी वियो। ख़बर पई त हीउ कुकड़ जे जाइ ते चणा विझी पुलाउ खाराईंदो माण्हू खे। तंहिंजे करे इहो अॼु जी ॻाल्हि न आहे, 2008 खां ज़ाहिर आहे उन खाधा हूंदा त ऑफिसरनि बि खाधा हूंदा न, हिकिड़ो त कोन खाधा हूंदा। आदिल आहे काल जेदा कंदकोट खां। जेदा सवाल जी
सवाल कयो था। हा, त असांजो सवाल इहो आहे त कश्मीर कंदरकोट ज़िलो जेको आहे उहो कुझु वक़्त खां वठी बदअमनी जी बाहि में ॿरी रहियो आहे ऐं कंदरकोट में हर आए रोज़ जेको आहे त हर माण्हू अगवा थिए पियो ऐं हिन वक़्तु बि कश्मीर कंदरकोट ज़िले मां 6-7 माण्हू जेके आहिनि उहे अगवा थियल आहिनि। उन्हनि जे पंहिंजे घरनि में हिन वक़्तु बि सोगवार माहौल आहे, पुलिस जो को बि किरदारु कोन्हे को ऐं हिन वक़्तु जेकी अगवा जी वारदातूं आहिनि उहे भुंगे वसियनि थियूं ऐं जॾहिं बि बाज़ाबी थिए थी उहा राजूनी कोशिशुनि सां थिए थी पर पुलिस जो को बि किरदारु नज़र कोन पियो अचे ऐं हिन वक़्तु बि थोरो धाड़ा ऐं चोरी जेके आहिनि कश्मीर कंदरकोट ज़िले में आम थी विया आहिनि। पुलिस हिन वक़्तु बि असां वटि SSP आहे, उहो 2 सालनि खां वठी हिते मुक़ररु आहे ऐं उनजे ख़िलाफ़ मुसलसल एहतजाज धरणा बि थियनि था पर उहो SSP जे ऐं पुलिस जी जेको आहे उहा जुए बि नथी चुरे। SSP जो नालो छा आहे? SSP जो नालो छा आहे? SSP असद रज़ा शाह आहे हिते। उहो 2 सालनि खां वठी मुक़ररु थियल आहे ऐं हिते जेका अगवा जी वारदातूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, फुर धाड़ा चोरियूं उहे रोज़ थियनि थियूं। अदाणे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो दफ़ो हिकिड़े कंहिंखां पुछो त दादा ॻाल्हि ॿुध, तूं छो थो ई पैसा वठी माण्हुनि खे तंग छो थो करीं? चई भला असां नांग आहियूं छा जो मिटी खाईंदासीं? सो ॻाल्हि आहे त पुलिस भला नांग त कोन्हे जो मिटी खाईंदी, पर किथे ईमानदार माण्हू आहिनि उहो पंहिंजे इलाइक़े में पंहिंजी इज़त था सम्झनि त उते लॉ एंड ऑर्डर बि ठीकु हुजे, माण्हुनि खे तकलीफ़ न हुजे, ग़रीब माण्हू खे रिलीफ मिले। अलाह खां डिॼंदड़ बि आहिनि ऐं के वरी अहिड़ा बि आहिनि जिन खे परवाह न आहे, पोइ छा थी पियो, असांजो पेट भरिजे पियो, असांखे तंग केरु न करे, पोस्ट आउट न करे, या वरी सियासी ज़ोर लॻाईंदासीं या वरी ॾोकड़ ॾेई बि रहंदासीं। ॻाल्हि आहे बुनियादी तौर ते त असां इहा ई था चऊं त सिंध गवर्नमेंट नाकाम वई आहे इंतिज़ाम हलाइण में जहिड़े नमूने हलणु खपे। ठीकु सही। अच्छा, त चीफ जस्टिस रिमार्क्स न आहिनि त वफ़ाक़ी हुकूमत में मुल्क हलाइण जी न सलाहियत आहे न क़ाबिलियत आहे? ॾिसो न, ॻाल्हि आहे त चीफ जस्टिस छा अहिड़ा रिमार्क कंहिं ॿिए मुल्क जा ॿियो कंहिं, ॾिसो न, को बि कंहिं बि शइ खे मुख़्तलिफ़ पहलू आहिनि तव्हांजी कामयाबीअ जा, मुंहिंजा हर शख़्सियत जा, हर हुकूमत जा, या त माण्हू ॻाल्हि करो पहलू वाइज़ सही, बाक़ी इहा ॻाल्हि करणु जनरल रिमार्क ॾियणु अनबिकमिंग ऑफ अ जज, इहो जनरल रिमार्क ॾियणु ठीकु न आहे। सही, अहलियत ई कान्हे त माना पोइ त सॼो मुल्क में अहलियत कान्हे न, सभु चूंडिजी आहिनि न माण्हू। हा, माना मुल्क ई न हलनि जो आहे, ईअं खणी चए त बाबा ही मुल्क ई न हलनि जो आहे। सही, जेकॾहिं इहो जनरल रिमार्क मां सम्झां थो ठीकु न आहे, बाक़ी हाणे साईं जज साहिबु आहे, पोइ जेकॾहिं जेको हुकुम कंदो असां अखियुनि ते रखंदासीं। ठीकु जी। वफ़ाक़ी काबीना फ़ैसिलो कयो आहे इजलास में त सिंध, पंजाब ऐं KPK में मशहूरु तौरु भंग पोखण जी इजाज़त ॾियूं था ऐं उहा भंग जेका असां पोइ दवा ठाहींदासीं। न, भंग में तमामु घणियूं ख़ूबियूं आहिनि, तमामु घणियूं ख़ूबियूं आहिनि, उहे अलाए छो हिननि खामखा जो बंदि करे छॾी ऐं बैन विधो ऐं अॼु इजाज़त न मवालनि खे, भंग जे मवालनि खे कान थी करे, चर्सनि बर्सनि खे थी करे, चर्स अफ़ीम उन्हनि खे थी करे। इहो भंग वारो मामिलो ॾाढो सही आहे आहे, भंग थिए थी बूबकनि में, हिते जे इलाइक़नि में भंग थिए थी, ख़ुशहाल थी वेंदा, सुठी ॻाल्हि आहे। असांजे सिंध में बि थिए थी, तंहिं करे सिंधी आबादगार ख़ुशहाल थींदा। ठीकु सही, ब्रेक जो टाइम थियो आहे, असां गॾु रहिजो। वेलकम बैक। नाज़रीन, कॉलर लाइव ते मौजूदु आहे वसीम जी। वसीम, कहिड़ो सवाल कंदा? असां इहो सवाल कयूं था त वफ़ाक़ी सरकार कराची में दिलचस्पी वठे थी, छा वफ़ाक़ी सरकार कराची वांगुरु संभालींदी ऐं आवाम जे लाइ जेका बहितरी जा रस्ता खोलणु चाहे थी, या हिन जो को ॿियो मक़सदु आहे? ठीकु आहे वसीम साहब, ॻाल्हि इहा आहे त मुल्क जो आइन जेको आहे सो उन्हनि खे इजाज़त नथो हुजे त अची हिते टेक ओवर कनि। हाणे जेसि ताईं हर ॻाल्हि में चवनि था असां सिंध हुकूमत सां जे ताउन सां अॻियां वधंदासीं, त मां नथो सम्झां त मर्कज़ी हुकूमत खे, फेडरल गवर्नमेंट खे को पावर आहे जो टेक ओवर करे सघे। ॻाल्हि आहे त असांजा पंहिंजा रुगो सही थियनि, असां सां सचा थियनि, पीपल्स पार्टी ख़िदमत जो जज़्बो रखे, त असांखे पोइ कंहिंजी ज़रूरत ई कान्हे का। ठीकु थी। सिंध यूनिवर्सिटी वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त साहब समेत 68 ॼणा आहिनि जिन में ते केस दाख़िल थियो आहे। 73 करोड़ जी करप्शन थी आहे ऐं एंटी करप्शन जेको आहे सो केस दाख़िल कयो आहे ऐं उन में हिकिड़ो प्रोफेसर बि गिरफ़्तार कयो वियो आहे जेको अॻु में डायरेक्टर स्पोर्ट्स हुयो। उन में तमामु घणा जेके आहिनि सो रजिस्ट्रार जेको अबड़ो साहब आहे, हाणोको अॻूणो हफ़ीज़ अबड़ो साहब जेको DCO PS हुयो, पंहिंजो सिंध जो नाले वारो फ़नकार जेको बैदल मसूर साहब जो नालो आहे, मंगी साहब उस्मान साहब मंगी साहब जो नालो आहे,
काफ़ी जेके वॾा कामोरा सिंध यूनिवर्सिटी जा आहिनि उन्हनि ते इल्ज़ाम आहिनि त उन्हनि हे करप्शनूं कयूं। कुझु कंपनीज़ आहिनि इंजीनियरिंग जूं, कुझु फर्म्स आहिनि, कुझु ठेकेदार आहिनि। मां छा चवां, ॾिसो जेकॾहिं असांजे इहे जेके इदारा आहिनि न, इहे मावरूं आहिनि क़ौम जूं, हितां बचा पैदा हितां बचा तयारु था थियनि। जॾहिं माउ करप्ट थी वञे या उन में करप्शन थिए या इहे रेपुटेशन थी वञे त प्रोफेसर करप्ट आहे त ॿुधण जो मक़ाम आहे। अॼु एंटी करप्शन छापा आया आहिनि सिंध यूनिवर्सिटी ते। हा, हणंदी न छापा। जेकॾहिं तव्हां अहिड़ो कमु कंदो त छापा लॻंदा, छापा लॻंदा। तंहिंजे करे तव्हां अफ़सोस ऐं अरमान जी ॻाल्हि आहे त जिते बिल्कुलु अकाउंटेबिलिटी, ट्रांसपेरेंसी ऐं अकाउंटेबिलिटी जो माहौल हुजे उते इन क़िस्म जा इल्ज़ाम आहिनि। त पोइ सिंध यूनिवर्सिटी जेका ज़मीनूं आहिनि उन्हनि जा मामला, पेट्रोलनि जा मामला, ऐं हिक तरफ़ वरी 2-3 ॾींहं अॻु में ख़बर आई त 60 करोड़ लाइ घणियूं पघारूं थी वियूं आहिनि ऐं पैसा खज़ाने में आहिनि कान। पघारूं कीअं ॾियूं? छो बाबा अधु कयो, अधु पघार ॾियो। वरी ऑप्शन इहो बि हलियो पए। न ॾिसो न, मां मुलाज़िम भर्ती थियनि था। हाणे बि चवनि था MNA साहब जे सिफारिश ते, उन तक जी सिफारिश ते उतां जेको आहे तक़रीबन काफ़ी मुलाज़िम भर्ती थिया आहिनि। जेको बि चवंदासीं MNA साहब जो मुलाज़िम आहे और MNA साहब जी सिफारिश ते आहे जेका शइ अपॉइंटमेंट थिए थी। उनजे करे जो जॾहिं अख़लाक़ी कुवत ताक़त न आहे वाइस चांसलर खे या उतां जे माण्हुनि खे, त पोइ उहो ज़ाहिर आहे त अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला वठंदा जेको ख़ुशामद करे ऐं पंहिंजो वक़्तु गुज़ारीनि। पर मूंखे अरमान सां चवणो थो पए, अफ़सोस सां चवणो थो पए त डॉक्टर बुरफत साहिबु असांजो दोस्त आहे, पर जहिड़े नमूने हुन यूनिवर्सिटी हलाई आहे उन में पहिरीं त असां ॾाढी सपोर्ट कयोसीं, तव्हांखे यादि हूंदो। पर पोइ जेकॾहिं ॻाल्हियूं ख़बर पयूं त अरमान थो थिए, अफ़सोस थो थिए। सही, ठीक सी। कबीर रिंद आहे नवाब शाह मुकालर। जीअं तव्हां कहिड़ो सवाल कंदा मोराई साहब खां? जीअं तव्हां सवाल छा कंदा? आवाज़ जो भाऊ जो कटिजे पियो। साईं पंहिंजो इन खां अलावा जेको आहे सिंध जा 2 सामूंडी ॿेट भंडार ऐं निंगी वफ़ाक़ चवंदा उन ते कब्ज़ो करणु चाहे थो। कानून साज़ी उन लाइ हले पई मथे ऐं उते 2 शहर ठहंदा जेके मौजूद मुशरफ दौर में कोशिश थी। हा ॿुधो, जिते जेके शहर तव्हां जा आहिनि उहे तबाह पिया थियनि। सही। तव्हां अॻे एॾी ज़मीन ॾेई छॾी आहे मलिक रियाज़ खे, बहरिया टाउन खे, एॾी ज़मीन ॾेई छॾी आहे। तव्हां किथां माण्हू जा किथां रहंदा? इहे केरु हूंदा माण्हू? सही। छा मक़सदु आहे तव्हांजो ॿिया अहिड़ा शहर ठाहिण जा? ॻाल्हि आहे त पहिरीं जेके तव्हांजा मौजूदु शहर उनखे त ठीकु कयो, बेशर्मो, पोइ तव्हां ॿियनि शहरनि जी ॻाल्हि कयो। जेको तव्हांजे घर में पहिरीं सामान आहे उहो तव्हांजो सामान बि टुटे फुटे वरी तव्हां ॿियो सामान वठी अचो। तंहिं करे अरमान आहे, बसि हिते सोच सम्झ जी ॻाल्हि ज़ोर आहे। सही। मोहम्मद बच्चल आहे लगारी हैदराबाद में। जीअं तव्हां कहिड़ो सवाल कंदा? छा सवाल कंदा भाऊ? बच्चल साहब अस्सलाम वालेकुम। आवाज़ घटि पियो। अच्छा, ॿियो सवाल आहे, सेनेट चूंडनि में सीक्रेट बेल्ट ख़तमु करण जी मंज़ूरी ॾिनी अथऊं? हाणे लॻे थो हथ मथे करे वोट ॾियणा पवंदा। क़ौमी असेंबली में बि शादी आहे न, तंहिं करे हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो छा आहे त पॉलिटिकल पार्टीज़ खे सूट थो करे, छो त पोइ अंदरां का गड़बड़ न थींदी, को विकिरो न थींदो वोट। सही। उन पॉइंट ऑफ व्यू खां त ठीकु आहे, पर अदरवाइज़ त सीक्रेट बेल्ट जो पंहिंजी हुरमत आहे। ठीकु सही। अच्छा, बल्दिया इदारनि जो वक़्तु पूरो थी वियो ऐं काला खान नोटिफिकेशन बि जारी थियो आहे। चवंदा 340 अरब बल्दियात इदारनि ते ख़र्च थिया। 340 अरब ख़र्च थिया हूंदा, पर ऑन फील्ड इन जो 20% बि कोन थियो हूंदो। हा, उनजे करे जो 5 साल 4 साल कम ई कोन थियो न को। पैसा या खीसे में विया नाज़िम जे या चेयरमैन जे, या वरी मथे पहुचाई ऐं ॿिया वरी ऑफिसरनि खाधा। सो सभु भाङा थींदी सुहिणी सुहिणी था वीचारी भाङा थी वई। सही। अच्छा, जून में लोड शेडिंग करण ते हाई कोर्ट कई इलेक्ट्रिसिटी खे 20 करोड़ ॾंढ ॾिनो आहे। 20 अरब ॾंढ ॾियणो हुजणु खपे, 20 करोड़ घटि आहे। छो त जेका KSC प्राइवेटाइज़ेशन थी उहा बि मुशरफ जे दौर में प्राइवेटाइज़ेशन थी। सही। ऐं असां जेको प्राइवेटाइज़ेशन कयूं था उनमें हुनजा असेट्स कोन था ॾिसूं, त जेका मार्केट वैल्यू जेका असेट्स जी थिए थी, जेका ज़मीन आहे ॿी शयूं आहिनि, असां बसि रुॻो उनखे था ॾिसूं त हीअ बिजली घणी आई आहे, उहा बदकिस्मती आहे हिन मुल्क जी। यानी पंहिंजे घर में बाहि पंहिंजनि खां लॻी। सही। त पंहिंजो उहो शेर आहे हिकिड़ो त तुम कांटों की बात करते हो मैंने फूलों से जख्म खाए, तुम गैरों की बात करते हो मैंने अपनों से दुख उठाए। ये पंहिंजनि ई दुख ॾिना। सही। ज़रदारी साहब ते 9 सेप्टेम्बर ते फर्द जुर्म लागू थींदो मनी लॉन्ड्रिंग केस में।
अच्छा फर्द जुर्म अॻु में बि थियो आहे त ज़रदारी साहिब ओॾी महिल उन सिहत खां इनकार कंदो वरी टीवी में अची वेंदो फर्द जुर्म आयद बि थींदो ऐं तरदीद बि थी वेंदी ज़रदारी साहिब जी बसि फ़िलहाल त स्टे कमु हलंदो पोइ असल में उन चार्जशीट खे साबित करणु नेब जो कमु आहे उहो केतिरो उतो केतिरी हार्ड वर्क थी करे महिनत थी करे सही अच्छा पीआई जे जहाज़नि जी यूरोप ॾांहुं ते पाबंदी लॻाई वई आहे पुराणी पाबंदी हुई ऐं उन में ख़ासि तौर ते जॾहिं सरवर ख़ान थियो न त असां जाली पासपोर्ट जाली डिग्रियुनि वारा पायलट्स आहिनि जेका पंहिंजी ख़राबु धोती या सलवार पब्लिक में धोणी न हुई अंदरि अंदरि हुजे हा हुन ते एक्शन वठंदा ऐं इहा ॻाल्हि ॿाहिरि न ई करणी तंहिंजे करे सॼी दुनिया अलर्ट थी वई ऐं पोइ यूरोप ऐं इंग्लैंड वारनि सभिनी असां ते पाबंदी विधी सही तव्हां बार बार ॻाल्हि कंदा रेलवे निज़ाम जी जहाज़ जी सूरत आहे रेलवे निज़ाम में बहितरी नथी अचे कान ईंदी न रेलवे जे निज़ाम में अंग्रेज़ असांखे कुझु 16,000 मेल नेटवर्क ॾेई वियो रेलवे विछायल रेल ॾेई वियो हाणे असांजी 10,000 बची आहे रेलवे निज़ाम जी असां ॿेड़ी ॿोड़ी छॾी न सही ऐं का हुन ते पैसा इन्वेस्टमेंट ई कान कई आहे असां कंहिं बि कान इन्वेस्टमेंट कई त ज़रूरु कारो थींदुसि न ठीक सी सऊदी अरब या इसराइल सां तालुकात इसराइल सऊदी अरब तालुकात ॾाढा बहितर थिया आहिनि तारीख़ में पहिरियों भेरो इसराइली जहाज़ जी उॾाम सऊदी जी हदुनि मां थी वई आहे ऐं अबू ज़बी पहुता आहिनि फ़लस्तीन खे नुक़सानु पहुचाइण वारा असां मुस्लमान आहियूं ऐं जेके ख़ासि तौर ते अरबनि भींग कई आहे पंहिंजे अरबनि जी ऐं उहो ॿियनि खे त मुस्लमान ई कोन था सम्झनि न मुसीबत आहे छा हो जो अरब लीग जो इजलास पे हलियो हुन सेक्रेटरी पंहिंजो परवेज़ मुशर्रफ ईअं मुको खणी चयो त मुस्लिम नेशन अरब लीग जे इजलास में सही त किरड़ करे हेठि लथो त जेको सेक्रेटरी जनरल आयो चयईं मिस्टर मुशर्रफ अरब मुस्लिम इज़ नॉट अ नेशन अरब इज़ अ नेशन ऐं वाकई क़ौम जेका आहे मज़हब सां न बदिली आहे सही क़ौम ज़बान ज़मीन इन सां हूंदी आहे मलाई आहिनि त मलाई आहिनि पर हू आहिनि मुस्लमान सही इंडोनेशिया आहिनि त इंडोनेशिया आहिनि पर आहिनि मुस्लमान सही हिते मुस्लमान आहिनि त ही पाकिस्तानी आहिनि पर आहिनि मुस्लमान अहिड़े नमूने सां अफ्रीका में मुस्लमान आहिनि कारा जेके असांजा दोस्त शिदी जेके पंहिंजा हिते बि आहिनि मातली में ॿियनि जाइनि ते त उहे आहिनि त उहे मुस्लमान आहिनि जेकॾहिं त मुस्लमान क़ौम न थींदी आहे क्रिश्चन कॾहिं कोन चयो त असां क़ौम आहियूं असां जॾहिं कूड़ जी ॻाल्हि कंदासीं न त ज़रूरु हुनजो नतीजो बि ख़राबु निकिरंदो ठीकु साईं प्रोग्राम जो टाइम पूरो थियो आहे प्रोग्राम ते पंहिंजी मेज़बान थी